मेहरान लगारी बल्कीस रज़िया ट्रस्ट जो कोऑर्डिनेटर है उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त मथे अचनि। अदा खे अजर कोटाईंदो गुलाम मुस्तफ़ा घायल खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि। अदा मेहरान लगारी खे अजर कोटाईंदा। कमल गुल मां कोको न थियो आहे न थींदो बुखारीअ खां धोखो न थियो आहे न थींदो जेको बि न मञाए हिन जीजल माउ जी थञे लोको उन जहिड़ो को थोको न थियो आहे न वरी को थींदो। असांजो आइडियल असांजो उस्ताद असांजो वॾो भाउ असां सां प्यार कंदो आहे। पूरे पाकिस्तान जी सूं आहे पूरी दुनिया जी सूं आहे। हर गोलीअ मंझि तक़रीबन PTV खां वठी स्टेज हुजे रेडियो पर मेहड़ जेकॾहिं बाए सां मशहूरु आहे मेहंदी सां मशहूरु आहे पर आउं ईअं चवंदुसि त इस्माइल चांडियो आहे त मेहड़ आहे न त कुझु असांजो तमामु वॾो आर्टिस्ट अदा इस्माइल चांडियो खे गुज़ारिश कंदुसि त उहो उॾाईंदो। हर शहर पंहिंजी जाइ पे पर मां इहो ज़िक्र कंदो थो चाहियां त पाण अदाकार सफ़ीर आहियूं। अॼु पंहिंजी ॿोलीअ जी पंहिंजे लतीफ़ जी ॿोलीअ जी हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं। अदा इस्माइल चांडियो असांजो मेहड़ जो न पर पूरी ईअं सम्झो त पूरी दुनिया जो हिकिड़ो तमामु मशहूरु आर्टिस्ट आहे। तव्हां ख़ुशनसीब आहियो जो अदा इस्माइल जहिड़ो अदाकार तव्हांजे शहर में आहे। पंहिंजनि जो ख़्यालु रखो पंहिंजनि सां प्यारु रखो सीनियरनि सां प्यारु कयो हिन खां वधीक इबादत आहे। अदा खे चवंदासीं त अॼु जेको प्रोग्राम आहे नेशनल आर्ट अकेडमी जे तरफ़ां माता जे तरफ़ां हुनजो हिदायतकार आहे सैयद मुख्तियार शाह बुखारी ऐं लेखक आहे हा मंज़ूर सीताई। चंद लफ़्ज़ असांजे ख्वाबे जे लाइ मुंहिंजा दोस्त स्टेज ते टीचर ऐं हाल में वेठल सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। जो काफ़ी दोस्त वेठा आहिनि मां नाला नथो खणी सघां सभिनी जी महिरबानी। साईं मंज़ूर सीताई जी वॾी महिरबानी जो सुठी पंहिंजी मेहर ने असांजे मुश्ताक शाह साहब कयूं ऐं साईं मूंसां हिन बारे में डिस्कस कई ऐं मूंखे बि चयो त बाबा तव्हां हिन में कमु कयो पर मां हुन सां माज़र कई सॼो फिल्म खे मसूल कयो। जस साईं मुश्ताक शाह खे जेको अहिड़े ॾुखे वक़्त में गर्मियुनि में चंद साथियुनि सां गॾिजी जेका इहा महिनत कई आहे अलाह हुनखे रंगाईंदो ऐं इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा ऐं इंशाअल्लाह वॾा वॾा आर्टिस्ट वेठे ईंदा। वॾा आर्टिस्ट जेके आहिनि आवाज़ सां ॿिया दोस्त नया आहिनि पर जेके असांजा ॿिया दोस्त बि इंशाअल्लाह उहे वेठे ईंदा ऐं अहिड़ी असां इंशाअल्लाह हिते फेस्टिवल कंदासीं जीअं गर्मियूं घटि थींदियूं हुन में सॼी संगत मंजूर सीताई मुख्तार शाह ॿिया दोस्त आवाज़ मेहरबानी भाउ इस्माइल जे लाइ भरपूर तारीफ़ कनि। ऐं भाउ खे चवंदुसि पंहिंजी जाइ ते वेहनि। कबीर इस जगत में उल्टी देखी रीत कबीर इस जगत में उल्टी देखी रीत पापी बेठा राज करे और साधु मांगे भीख। असांजो ॿियो महिमान आहे असांजो नंढो भाउ अल्लाह अदा शाह नवाज़ खे ख़ुशि रखे अदा रब नवाज़ खे इहे असांजो नंढो बिरादर आहे हक़ नवाज़ सोलंगी असांजे रहमानी नगर जो आहे। अदा खे गुज़ारिश कंदुसि त मथे स्टेज ते अचनि अदा ख़ुशि हुजो। गुज़ारिश कंदुसि हिम्मत अली चांडियो खे अदा हक़ नवाज़ खे अची अजर कोन भरपूर तालियूं ॾियणी पंहिंजे हिकिड़े वर्से में थिए थो पंहिंजी सखावत में थिए थो ऐं तव्हांखे इंतज़ारु हूंदो त ड्रामो इंशाअल्लाह ताला हिन तकलीफ़ खां पोइ तव्हांजे ॾाढो असीं ड्रामो पेश कंदासीं। महिरबानियूं जाली जो हार ऐं मुख्तियार शाह जी इहे बि मोहबतूं आहिनि। अदा जन खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि ऐं उन्हनि खे अजर कोटाईंदो मंज़ूर सीता।
सच बोलूं तो जगरूप, सच बोलूं तो जगरूप, झूठ बोलूं तो रूठ के नाम, कबीर बेचारा कहाँ जाए दोनों गठन का। असांजो ॿियो महिमान आहे यासीन सोलंकी, सोलंकी गेल पर मेहर जो सदर आहे, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त मथे अचनि। यासीन सोलंकी साहब अदे जे लाइ भरपूर महिरबानी साईं। ही हिकिड़ी मोहबतूं आहिनि जेके पाण में वंड कनि पिया, इहा असां सिंधियुनि मंझि हिकिड़ी ख़ुशूसियत हूंदी आहे, ख़ुशूसन अलाह जे तरफ़ां इहा हिकिड़ी महिरबानी कजे। साईं महिरबानी। खपुर खाहोड़िन सी वॾो बि हुई वेर, नाग नवी ते निकिरी तो दर मथां पेर, ही तकी जो ढेर जिन झूना कर दिया। असांजो बेहतरीन दोस्त आहे, उन्हनि सां मुंहिंजी ॿी मुलाक़ात आहे। सिकंदर सरकारी साहब, उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते मथे अचनि। सिकंदर साईं सिकंदर सरकारी जे लाइ भरपूर तारीफ़। एजाज़ वाला असांजो हिन वक़्तु बहितरीन आर्टिस्ट आहे, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। साईं सिकंदर सरकारी खे अजर कोठाए। माना के हमारी जात में, माना के हमारी जात में सोएब है मगर पर बिकते नहीं। डॉक्टर इलाही बख्श चाटियो साहब, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे मथे स्टेज ते अचनि। डॉक्टर इलाही बख्श चाटियो साहब, उन्हनि खे अजरक उॾाइण जे लाइ इमरान चाटियो साहब, महिरबानी। असांजो साईं सैयद खादिम हुसैन शाह साहब खे गुज़ारिश कंदासीं त उहे स्टेज ते अचनि मथे। भरपूर ताड़ियूं हुजनि। साईं जन जे लाइ साईं जन खे अजरक उॾाईंदो सैयद